नाज़रीन, 8 वरनि जी ॼमार खां रंगनि सां रांदि कंदड़ जामशोर जे मुसविर तौफ़ीक़ सोलंकी आर्ट जी दुनिया में पाण मल्हायो आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। 8 वरनि जी ॼमार खां रंगनि सां रांदि कंदड़ जामशोर जे मुसविर तौफ़ीक़ सोलंकी आर्ट जी दुनिया में पाण मल्हायो आहे। लम्स यूनिवर्सिटी जे मुलाज़िम तौफ़ीक़ सोलंकी मुजस्समा साज़ी, पेंटिंग, पोर्ट्रेट ऐं कैलीग्राफी में आर्ट जा हज़ारे नमूना तयारु करे मुल्क अंदरि थींदड़ 30 खां वधीक नुमाइशुनि में हिसो वठी सिंध धरतीअ जो नालो रोशन कयो आहे। संदसि जा केतिरा ई फनपारा हिन वक़्तु बि पंजाब जे नुमाइशुनि जो हिसो बणियल आहिनि। मुसविर तौफ़ीक़ सोलंकी आर्ट सां लॻा बाबति आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। बचपन खां वठी आर्ट जो शीदाई हुयुसि ऐं मूंखे इंतिहाई पेंटिंग सां शौक़ु हुयो। पेंटिंग्स हासिलु करण जे लाइ ऐं पंहिंजे उस्ताद सैयद महबूब शाह वटि राणीपुर पेंटर लाइन शॉप ते कमु कयो, जिते आउं साइन बोर्ड, बैनर्स ऐं पेंटर लाइन जो कमु, सिनेमा जा पोर्ट्रेट वग़ैरह तयारु कया। एलिमेंट्री इंटर ड्राइंग में मुंहिंजो बोर्ड मां पोज़ीशन आहे। उन खां बाद जॾहिं आउं इंटर कई, इंटर खां पोइ मूंखे शौक़ु सिर्फ़ु फाइन आर्ट्स में थियो। तंहिं वक़्तु आउं ओनली 1 चॉइस फाइन आर्ट्स लिखी हुई ऐं सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजी सेकंड पोज़ीशन में सिलेक्शन थी वई, दाख़िला थी वई ऐं आउं सिंध यूनिवर्सिटी मां BFA कई। सिंध यूनिवर्सिटी मां BFA करण खां पोइ मूंखे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में एज़ाज़ी तौर ते आर्टिस्ट अपॉइंटमेंट कयो वियो। मुंहिंजा कई मुजस्समा ठहियल आहिनि, जिन में अरस्तू जो आहे, सुकरात जो आहे, वीनस जो आहे, किंग प्रीस्ट जो आहे, डांसिंग गर्ल जो आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जो आहे, साईं GM सैयद जो आहे। इन खां अलावा मां कल्चर पेंटिंग्स में मास्टर कई आहे ऐं मुंहिंजो लॻा, मुंहिंजो थीम, मुंहिंजी महिनत जेकी आहे उहा सिंध जे इंडस्ट्रियलाइज़ेशन, पंहिंजी क़ौमी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे उजागर करण लाइ कल्चर पेंटिंग्स ते मुंहिंजो राति ॾींहुं फोक्स हूंदो आहे। मां बेनज़ीर भुट्टो ऐं साईं GM सैयद, साईं ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं उन खां पोइ निशान हैदर, आर्मी चीफ जा निशान हैदर्स, उन्हनि जा पोर्ट्रेट ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो ख़ासि पोर्ट्रेट, इहे मुंहिंजा नुमाया रहिया आहिनि ऐं ठाहींदो रहंदो आहियां। जामशोर वासी मुसविर तौफ़ीक़ सोलंकी मुतालबो कयो आहे त सिंध में ज़िले सतह ते आर्ट गैलरियूं जोड़े सक़ाफ़त खाते तरफ़ां तस्वीरी नुमाइशूं कोठायूं वञनि, जॾहिं त आर्टिस्टनि खे फंड जारी करे संदन हौसला अफ़ज़ाई करण सां गॾु यूनिवर्सिटी जे आर्ट वारनि शोबनि में नुमाइशूं कराए सिंध जे मुसविरनि खे प्रमोट कयो वञे। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोर।